अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आमी ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 29 नवंबर 2025 छंछर जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़ुर अवांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। शागिर्द अॻवान गनी अमान आज़ाद, शानदार इस्तक़बाल। गॾियल क़ौमनि ऐं इंसानी हक़नि जे तनज़ीमनि पारां आइनी तरमीमनि ते ॻणती ज़ाहिर सियासी पाबंदियूं ख़तमु करण जो मुतालबो। सिंधियन नेशनल कांग्रेस जो सिंध बचायो मार्च जारी। कराची में तहरीक इंसाफ़ जे एहतजाज ते पुलिस जो तशदुद, हलीम आदिल शेख ऐं ॿिया गिरफ़्तार। मुल्क जो आइन तबाही खां सवाइ कुझु न ॾींदो, तहफ़ुज़ सिंध मार्च कंदासीं, रियाज़ चांडीअ जी प्रेस कॉन्फ्रेंस। कमंद जे आबादगारनि खे मुनासिब अघु न मिलियो, केतिरनि ई शुगर मिलनि अञा पीड़ाई बि शुरू न कई, आबादगार सरापा एहतजाज बणियल। थर में क्लाइमेट मार्च, माहौलियाती तबाही रोकण जो मुतालबो। हाण पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। सिंधियन नेशनल कांग्रेस जो अॻवान गनी अमान चांडियो आज़ाद थी घर पहुची वियो। ज़मानत थियण ते सिंधियन नेशनल कांग्रेस जे अॻवान गनी अमान चांडियो खे सेंट्रल जेल मां आज़ादु कयो वियो, जॾहिं त उन मौक़े ते गनी अमान जे वालिद अमान चांडियो, संदसि भेण सिंधु अमान चांडियो ऐं ॿियनि सेंट्रल जेल कराचीअ जी माड़ी गेट ते गनी अमान चांडियो जी आजियां कई। जीअं सिंध तहरीक ज़िले जामशोर जे सदर मीरजान सिंधी, यासीन लुंड, एडवोकेट हासिब पहवर, एडवोकेट परवर आज़ाद समेत वकीलनि ऐं क़ौमी कारकुननि वॾे अंग ते गुलनि जी वर्खा करे खेसि हार पाराया। जीअं सिंध तहरीक जे अॻवान सूर्या सिंधी पिणु हार पाराए संदसि आजियां कई। सेंट्रल जेल कराची मां आज़ादु थियण खां पोइ गनी अमान चांडियो जामशोरे पहुतो त क़ौमी कारकुन वॾे अंग में संदसि आजियां लाइ पहुता। संदसि भरपूर आजियां कई वई। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे गनी अमान चांडियो जो चवणु हो त ये त नंढड़ी ख़ुशी आहे ऐं अञा असांजूं वॾियूं ख़ुशियूं जेके मजमूई तौर ते पाण मल्हाईंदासीं उन्हनि जो सफ़र अञा अॻिते आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त सिंध जो इहो पैगाम रहियो आहे, लतीफ़ सरकार जो पैगाम रहियो आहे, सचल सरमस्त जो पैगाम रहियो आहे, सूफ़ी शाह इनायत जो पैगाम रहियो आहे। असीं मुकमल तौर ते अमुन परस्त रहिया आहियूं। असीं अमुन जा दाई, हीअ जेका धरती सिंध धरती आहे उहा अमुन जी दाई रही आहे, उन सदाई अमुन खे हथी ॾिनी आहे। हाणे मामिलो ॿियो को बि कोन्हे, तमामु सवलो ऐं सादो, उनखे सम्झण जी ज़रूरत आहे त जेकॾहिं सिंध जो नौजवान सोचे थो, सिंध जो नौजवान लोचे थो, पंहिंजी धरतीअ ख़ातिर, पंहिंजे असासनि ख़ातिर, पंहिंजे वसीलनि ख़ातिर अगरि उहो ॻाल्हाए थो पियो त हिकिड़ो फ्रेम ठाहियो वियो आहे जंहिंमें खणी असांखे त सम्झ में नथो अचे त इहे कहिड़ा गिरोह आहिनि जेके हिननि सेट करे रखिया आहिनि। पोइ बाबा फिलाणो गिरोह आहे, उन में दहशतगर्दी एक्ट तव्हां उनखे रखे छॾियो। तव्हां सभिनी दोस्तनि खे ख़बर हूंदी, मीडिया असांखां वधीक ॼाणे थी त अकूबत खाननि में छा पियो थिए, मीडिया असांखां वधीक ॼाणे थी पई त छा माजरा आहे, छा माजरा न आहे। ऐं ॿियो मामिलो इहो आहे त मां गुज़िरियल 2 महीननि खां 3 सेप्टेम्बर खां वठी कराचीअ जा सफ़र पे कया। मूंखे नंढड़ियूं थियूं हुयूं झाड़ियूं धीअूं। हिते ॾमर त इहो आहे त फैसिलिटीज़ जी जेका आहे तो लेक ऑफ फैसिलिटीज़ आहे, उहे मौजूदु कोन्हनि, इंक्यूबेटर्स कोन्हनि के, ऑक्सीजन जेका आहे त उहा ॿारनि जे लाइ मुयसरु कोन्हे, आम माण्हू ईअं पियो मरे। कराची में थोरियूं घणियूं सहूलियतूं आहिनि, प्राइवेट सेक्टर में सो सहूलियतूं खे ॾिसी करे मां कराची वियो हुउसि। असीं दहशतगर्द न आहियूं, असीं परिंदनि सां प्यार कंदड़ आहियूं, वण पोखींदड़ माण्हू आहियूं, समाजी माण्हू आहियूं, सियासी माण्हू आहियूं। जंहिं धरती वटि मां सम्झां थो लतीफ़ हुजे, सचल हुजे, उहा धरती दहशतगर्दी में कॾहिं बि इन्वॉल्व थी नथी सघे। असीं दहशतगर्द न आहियूं,
असीं इंसानियत जे लाइ कोशिश आहियूं। एमेज़ॉन जे जंगल में अगरि अचानक बाहि लॻी थी वञे, उते जानवर सड़नि था, त सिंध जो नौजवान, सिंध जो माण्हू अखियूं आलियूं करे थो। जेकॾहिं पंजाब जे शहर कसूर में जेका ज़ैनब आहे उन सां लॼा लुट थी थिए, उहा मारी थी वञे, उन ज़ैनब जे लाइ सिंध धरती ऐं सिंध में रहंदड़ माण्हू मातम बि कनि था ऐं पंहिंजे घरनि में जेको आहे तॾो विछाइनि था। इन खां वधीक मां नथो सम्झां त इंसानियत जे लाइ कोशिश ऐं हुन सां पोइ प्यारु कंदा। गॾियल क़ौमनि ऐं इंसानी हक़नि लाइ जाखोड़ींदड़ आलमी इदारनि पारां 26 ऐं 27 आइनी तरमीम ते ॻणती जो इज़हार, मुफ़ादनि खां पाक आइनी तब्दीलियुनि जी घुर। गॾियल क़ौमनि समेत केतिरनि ई आलमी इंसानी हक़नि वारनि तनज़ीमनि पाकिस्तान में कयल 26 ऐं 27 आइनी तरमीमनि बाबति संगीन ख़दशा ज़ाहिर कया आहिनि। उन्हनि इदारनि मूजिबि इहे तरमीमूं न रुॻो जमहूरियत जे अमल ते असरअंदाज़ थियूं आहिनि, पर सियासी, शहरी आज़ादी ऐं अक़लियती हक़नि जे तहफ़ुज़ बाबति बि केतिरा ई सवाल उथारे रहियूं आहिनि। तजिए निगारनि मूजिबि 2002 में जनरल परवेज़ मुशर्रफ जे दौर में आंदल 26 तरमीम सभ खां वधीक तकरारी करार ॾिनी वई। इंसानी हक़नि जूं आलमी तनज़ीमूं चई रहियूं आहिनि त तरमीम जे ज़रिए मख़सूस माण्हुनि खे चूंडनि मां नाअहल करण जो अमल सियासी इंजीनियरिंग जो हिसो हो, जंहिं सबबि मुख़ालिफ़ पार्टियुनि खे कमज़ोर करण जा दर खुलिया। तनज़ीमूं दावा कनि थियूं त तरमीम वोटरनि खे आज़ादु चूंड जो हक़ महदूद कयो, सियासी क़यादत लाइ वापसी जा दर बंदि थियण सां जमहूरियत जी हक़ीक़ी रूह मुतासिर थी। गॾियल क़ौमनि जे रिपोर्टनि में पिणु ज़िक्र आहे त तरमीम सियासी अमल में फ़ौजी क़ुवत खे वधीक मज़बूत करण जो ज़रियो बणी, जंहिं शहरी बलादस्ती जे असूलनि ते सवाल उथारिया। तोड़जो हुकूमत उन वक़्तु दावा कई त तरमीम चूंडनि खे शफ़ाफ़ बणाइण लाइ कई वई, पर इंसानी हक़नि जे माहिरनि जो ख़्यालु आहे त उहे तब्दीलियूं असल में ताक़तवर हल्कनि जे फ़ाइदे लाइ इस्तेमालु थी सघियूं। 27 तरमीम ज़रिए क़ौमी असेंबली में ग़ैर मुस्लिम अक़लियतनि लाइ मख़सूस सीटूं रखियूं वियूं, पर इंसानी हक़नि जे इदारनि उनखे ज़ाहिर में सुठो पर अमल में अणपूरो करार ॾिनो आहे। आलमी इदारनि जो मौक़िफ़ आहे त मख़सूस सीटूं हुजण बावजूदु अक़लियतनि जी सियासी असर रसूख़ में को वॾो इज़ाफ़ो न थियो। अक़लियती उम्मीदवार पार्टियुनि जी फ़हिरिस्त ज़रिए चूंडजण सबबि असल वोटर जो इख़्तियार महदूद थी वियो। रिपोर्टनि में चयो वियो आहे त मख़सूस सीटुनि सां गॾोगॾु पाकिस्तान में अक़लियतनि खे तालीम, नौकरी, इबादत जी आज़ादी, जबरी मज़हब तब्दील कराइण ऐं तशदुद जा संगीन मसइला अञा बि दरपेश आहिनि, जिन जो हल रुॻो नुमाइंदगी न पर क़ानूनी तहफ़ुज़ पिणु आहे। अक़लियती सीटूं सिधे वोट ज़रिए भरण बदिरां पार्टियुनि जी फ़हिरिस्त ज़रिए भरिजनि थियूं, जंहिंखे इंसानी हक़नि वारा इदारा ग़ैर जमहूरियत पसंदि करार ॾियनि था। 26 तरमीम मुख़ालिफ़ धुरियुनि लाइ सियासी दर बंदि कया विया, जंहिंखे आलमी इदारनि सियासी इंतकाम सॾियो, जॾहिं त 27 तरमीम अक़लियतनि लाइ हक़ीक़ी फ़ैसिला साज़ी जो दर खोले न सघे। इंसानी हक़नि जूं तनज़ीमूं चई रहियूं आहिनि त उहे पाकिस्तान में क़ानूनी सुधारा घणो करे सियासी ज़रूरतनि तहत कया वञनि था। उन्हनि सां न शफ़ाफ़ियत वधे थी, न वरी अवामी बालादस्ती मज़बूत थिए थी। आलमी इदारनि जो मजमूई तौरु मौक़िफ़ आहे त पाकिस्तान जूं ॿई तरमीमूं हिकु सियासी आज़ादी ते असरअंदाज़ ऐं ॿी अक़लियतनि जे मुकमिल तहफ़ुज़ में नाकाम, जॾहिं त इहो पिणु चयो वियो आहे त आइन में वधीक जामे, इंसान दोस्त ऐं जमहूरियत पसंदि सुधारनि जी ज़रूरत आहे। गॾियल क़ौमनि ऐं इंसानी हक़नि जे तनज़ीमनि पाकिस्तान खां मुतालबो कयो आहे त सियासी शिरकत ते पाबंदियूं ख़तमु कयूं वञनि, अक़लियतनि खे हक़ीक़ी नुमाइंदगी ऐं क़ानूनी तहफ़ुज़ ॾिनो वञे, हर क़िस्म जी आइनी तब्दीली शफ़ाफ़, अवामी ऐं ग़ैर सियासी मुफ़ादनि खां पाक रखिजे। कराची में एहतिजाज करण ते तहरीक इंसाफ़ जे कारकुननि खे तशदुद जो निशानो बणायो वियो, जॾहिं त तहरीक इंसाफ़ सिंध जे सदर हलीम आदिल शेख ऐं ॿियनि केतिरनि ई कारकुननि खे गिरफ़्तार कयो वियो। सिंध यूनाइटेड पार्टीअ जे सदर ऐं सिंधु दरिया बचायो तहरीक जे कन्वीनर सैयद ज़ैन शाह चयो आहे त कराची प्रेस क्लब ॿाहिरियां पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे सरपरस्त आला इमरान ख़ान सां मुलाक़ातनि ते लाॻीतो पाबंदी ख़िलाफ़ तहरीक इंसाफ़ कराची डिवीज़न जे पुरअमन एहतिजाज ते पुलिस जे तशदुद ऐं हलीम आदिल समेत केतिरनि ई कारकुननि जी गिरफ़्तारी जी सख़्त मज़म्मत करियूं था।
इहो क़दम बुनियादी इंसानी हक़नि आईने पाकिस्तान ऐं जमहूरी क़दरनि जी खुलियल तोहीन संगीन लताड़ आहे। हुन चयो त इमरान ख़ान सां मुलाक़ातुनि ते नाजाइज़ पाबंदियूं लॻाइण, अमली तौर ते खेनि क़ैद तन्हाई में रखण ऐं हाणे उन्हनि ज़ालिमाणे अमल ख़िलाफ़ पुरमन एहतजाज कंदड़नि ते तशदुद करणु इन ॻाल्हि जो सबूत आहे त मुल्क में आइन न पर ताक़त जो राज हलाए पियो वञे। मर्द पुलिस एहलकारनि तरफ़ां औरत कारकुननि ते तशदुद इंतिहाई शर्मनाक सज़ा लाइक़ु ऐं नाक़ाबिले बर्दाश्त अमल आहे, जंहिंखे कंहिं बि सूरत में क़बूल न कयो वेंदो। सैयद ज़ैन शाह चयो त सिंध में अमली तौरु सिविलियन डिक्टेटरशिप मढ़ियल आहे, जिते हुक्मरान जमायत अवाम जे आवाज़ खे दॿाइण लाइ पुलिस ऐं इंतिज़ामिया खे लठ तौरु इस्तेमालु करे रही आहे। जंहिं मुल्क में सियासी इख़्तिलाफ़ राय खे जुर्म बणायो वञे, उते जमहूरियत न पर रियासती जबर हूंदो आहे। कलम 144 खे सियासी मुख़ालिफ़नि जे ख़िलाफ़ हथियार तौरु इस्तेमालु कयो पियो वञे। सियासी कारकुननि ख़िलाफ़ रियासती ताक़त जो इस्तेमालु फ़ौरी तौरु बंदि कयो वञे। सिंधियन कांग्रेस मर्कज़ पारां चीफ ऑर्गेनाइज़र मोहब आज़ाद, डिप्टी चीफ ऑर्गेनाइज़र सारंग जोयो ऐं ऑर्गेनाइज़र सोणी जोयो सिंधूर अंग्रेज़, सिंधियन नेशनल कांग्रेस स्टूडेंट्स फेडरेशन जे डिप्टी चीफ ऑर्गेनाइज़र अदील लगारी जी अॻवानी में सजावल खां निकितल सिंध बचायो पैदल मार्च खोरवाह पहुतो, जिते शानदार इस्तक़बाल कयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त पैदल लांग मार्च सिंध जे बुनियादी अहम मसइलनि जे हल लाइ शुरू कयो वियो आहे, जंहिंमें कारपोरेट फार्मिंग जे नाले ते सिंध जे ज़मीनुनि ते कब्ज़ा करणु बंदि कराइणु, आइन में कयल 27वीं तरमीम खे रद्द करणु, सिंध मां जबरी गुमशुदगी ऐं सियासी कारकुननि ख़िलाफ़ केस जो सिलसिलो ख़तमु कराइणु समेत ॿिया मसइला शामिल आहिनि। असांजो मुतालबो आहे त इंडस डेल्टा जी हथरादू तबाही खे रोकियो वञे, सिंधु दरिया मथां कैनाल कढण वारो सिलसिलो बंदि कयो वञे। अॻवाननि वधीक चयो त सूबनि खे बराबरि आइनी हक़नि खां महरूम करण ऐं जवाबदेही खां बालातर रखण जूं कोशिशूं जमहूरियत आइन ऐं सूबाई हक़नि ते हमिलो आहिनि। सिजावल खां निकितल ही 4 ॾींहं वारो मार्च सुभाणे कड़ियो गहवर पहुचंदो, जॾहिं त उतां थींदो गोलाची पहुचंदो, जिते हिकु वॾो अवामी जलसो मुनक़िद कयो वेंदो। एहतजाजी मार्च खे ख़िताब कंदे सारंग जोए जो चवणु हो त जे मैदान में पया लाल लुछन पाणे बधन पटियूं पाणी चिकिया कन वटा वाढोड़न रही अचे रातड़ी ही जेके वठल आहिनि, ही जेके चिचरियल आहिनि, ही जेके ज़ख़्मी थियल आहिनि पंहिंजे वतन जी इश्क जे लाइ, उहे पंहिंजो पाण था इलाज कनि, उहे पंहिंजो पाण खे पटियूं था ॿधनि, उहे शाह इनायत जा गोरीला, इन वतन धरती जा गोरीला, अॼु उहे सिंध जा ई सूर्य पुट ऐं धीअरूं आहिनि, जेके पंहिंजे वतन जी आज़ादी जो जेको ॻाढ़ो झंडो जेको हथन में खणी करे सुजावल खां गोलाची ताईं पंध निकिता आहिनि हिननि मसइलनि जे लाइ। ही मसइला कारपोरेट फार्मिंग सिंध जे वजूद जो मसइलो आहे। कारपोरेट फार्मिंग अमेरिका जे अंदरि लखे हारियुनि खे बेरोज़गार बनाए छॾियो। कारपोरेट फार्मिंग लखे एकड़ ज़मीनुनि जी खाद खे ख़तम करे उनखे गैराबाद ऐं बंजर बनाए सघे थी। कारपोरेट फार्मिंग जे ज़रिए अहिड़ा ज़हरीला केमिकल इस्तेमालु करे माण्हुनि खे चमड़ी ऐं ॿियनि बीमारियुनि में वठी कैंसर जे बर्तन धिके सिंधी माण्हुनि जी नस्ल ख़ुशी कंदा, जीअं हिननि अमेरिका में कयो, दुनिया जे ॿियनि मुल्कनि में कयो। हाणे साॻी पॉलिसी जेके दुनिया रद्द करे चुकी आहे, ही उन्हनि जा नाजाइज़ औलाद जेके आहिनि, पंजाबी फ़ौज जेका आहे, इस्टेब्लिशमेंट आहे, उन्हनि इंटरनेशनल सरमाएदारनि खे ख़ुशि करण जे लाइ, कारपोरेट सेक्टर खे ख़ुशि करण जे लाइ, उन्हनि अरब शहज़ादनि खे ख़ुशि करण जे लाइ सिंध जी लखे एकड़ ज़मीनुनि जो सौदो कयो अथनि। ही बदीन, ही गोलारची, ही खोरवा, ही ठटे, ही पठोरे, ही जाती, ही सुजावल, उमरकोट, मिठी सिंध जे चपे चपे जी ज़मीन हज़ारनि जी तादाद में, लखनि जे तादाद में ही खणनि पिया। ही धरती असांजे पेरनि जे हेठां खिसकाइनि पिया, ही ॻोठ लॾाइनि पिया, ही माण्हू लॾाइनि पिया। उन जा केतिरा मिसाल तव्हांखे ॾियां। सकरन बाईपास जे अंदरि पई ॿेलो जेको ॿेले जी ज़मीन आहे, उहा बि ॿेले जी ज़मीन फ़ौज कब्ज़ो करे वई आहे। सकरन बाईपास ते जमालियुनि जा, कीरनि जा, पवरनि जा ॻोठा, उहे लॾाए उन्हनि खे दरबदर करे उते फौजी छावनियूं ठाहिनि पिया। हिननि जो मक़सदु फौजी छावनियूं ठाहिणु आहे, हिननि जो मक़सदु सिंध जी ज़मीन ते कब्ज़ो करणु आहे। पर असां रहबर आज़म साईं जीएम शह जा उहे सचा पैरोकार आहियूं, जिन हिन वतन जी राह में जदोजहद कंदे शहादतूं
माण्हू आहिनि ऐं उहे शहादत तूं माणे ऐं जदोजहद करे सघनि थियूं, पर पंहिंजे वतन ऐं धरती जे इंच इंच तां जेको आहे हथु खणण लाइ तयारु न आहिनि। उन करे अॼोको ही मार्च उहा जेका 27 तरमीम जेका ॻाल्हि कनि था, असां वाज़े इहो चऊं था त असां हिन पाकिस्तान रियासत खे ई तस्लीम नथा कयूं। अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी, सिंधियाणी तहरीक जी मरकज़ी सदर उमराज समो, अवामी तहरीक जे मरकज़ी सीनियर नायब सदर नूरमंद कात्यार, सिंधी शागिर्द तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट नवीद अब्बास ऐं ॿियनि कराची प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त मौजूदा नवाज़ लीग ऐं पीपल्स पार्टी जी गॾियल हुकूमत आइन में तेज़ी सां तब्दीलियूं आणे 26 ऐं 27 तरमीमनि वसीले आला अदालतनि खे बेअसर ऐं मफ़लूज करे छॾियो आहे। मख़सूस माण्हुनि खे हमेशह लाइ छूट ॾेई न रुॻो आइन, क़ानून, इंसाफ़, बराबरी जे निज़ाम, आलमी उसूलनि ऐं बुनियादी इंसानी हक़नि जी तौहीन कई आहे, पर मुल्क में जमहूरियत जे नाले में बदतरीन जमहूरी मार्शल मढ़े छॾी आहे। हीअ हिकु नई मार्शल जी शक्ल आहे। पीका एक्ट, एंटी टेररिज़म इमीडिएट एक्ट, SIFC, बोर्ड ऑफ इमिडमेंट एक्ट 2023, इहे सभु नई मार्शल जा हथ कंडा आहिनि। हाणे वरी 28 आइनी तरमीम ज़रिए मुल्क में नवां सूबा ठाहिण, NFC एवार्ड में सूबनि जो हिसो घटाइण ऐं नवनि बलदियाती निज़ाम लागू करण जूं तयारियूं कयूं पियूं वञनि। असीं सम्झूं था त सिंध खे विरहाइण जी इस्टेब्लिशमेंट जी पुराणी साज़िश आहे। वॾे अरसे खां वठी MQM जी मार्फत सिंध खे ॿिनि हिसनि में विरहाइण जी मुहिम हलराई वई आहे। MQM जे दहशतगर्दनि खे संगीन ॾोहनि में जेलनि में क़ैद हुजणु घुरिजे हा, उन्हनि खे ॿीहर इलेक्शन खटराए क़ौमी असेंबली, सिंधी असेंबली ऐं सीनेट जा नुमाइंदा मुक़ररु कया विया आहिनि। ख़ालिद मक़बूल सिद्दीकी, फारूक सत्तार, मुस्तफ़ा कमाल ऐं ॿिया MQM जा अॻवान सिंध खे विरहाइण जी मुहिम हलाए रहिया आहिनि। शर्मनाक ॻाल्हि हीअ आहे त सिंध जो गवर्नर कामरान टेसूरी ऐलान थो करे त आउं पहिरीं MQM जो कारकुन आहियां ऐं पोइ सिंध जो गवर्नर आहियां। इस्टेब्लिशमेंट दहशतगर्दनि खे चूंडे चूंडे उहिदा ॾेई सिंध जे सीने मथां सवार कयो आहे। हिननि दहशतगर्दनि वॾे अरसे ताईं कराची ऐं हैदराबाद में बेगुनाह सिंधियुनि, बलोचनि, पश्तूननि, सिरैकियुनि जो खून वहायो आहे। बल्दिया फैक्ट्री में सवें मज़दूरनि खे जेरो साड़णु, 12 मई जो क़त्लेआम, 12 रबीउल अव्वल दहशतगर्दी हमले समेत मुख़्तलिफ़ दहशतगर्द कार्रवाइनि में मुलविस MQM जे दहशतगर्दनि वसीले सिंध खे टुकड़ा टुकड़ा करे मुल्क ख़िलाफ़ साज़िश कई पई वञे। ॿिए तरफ़ वरी लाहौर जी हिकु मख़सूस मीडिया ग्रुप जे मालिक मियां आमिर महमूद खे नवां सूबा ठाहिण जी मुहिम सां लॻायो वियो आहे। ईअं जनरल मुशरफ जे दौर में बि कालाबाग डैम जी हिमायत में लाहौर जे हिकु मख़सूस मीडिया मालिक खां मुहिम हलराई वई हुई। असां सम्झूं था हिकु मीडिया मालिक या मीडिया ग्रुप तरफ़ां धुर बणिजी सूबे लाइ मुहिम हलाइण न मीडिया जे उसूल ऐं मुफ़ादनि वटां आहे, न ई मुल्क जी सालिमियत ऐं वहदतनि जे मुफ़ादनि वटां आहे। पीपल्स पार्टीअ जी हुकुमरानी हमेशह खां वठी सिंधी अवाम सां मकर करे सिंध जे कुख में खंजर हयां आहिनि। वज़ीर अज़म जी कुर्सी वठण लाइ ज़ुल्फ़िकार अली भुट्टे सिंध सां वेसा घातियूं कयूं। जनरल अयूब सां गॾिजी सिंधु दरिया खे भर्ती कंदड़ 2 नदियूं रावी, सतलज ऐं ब्यास हिंदुस्तान खे विकिरो करे छॾियूं। कारे कानून DPR ज़रिए सिंध जे अदीबनि, शाइरनि, सहाफ़ियुनि, समाजी अॻवाननि खे जेलनि में क़ैद कयो ऐं हाणे बि पीपल्स पार्टी जी क़यादत बिलावल भुट्टो ज़रदारी खे वज़ीर अज़म कराइण लाइ हर गैर जमहूरी सिंध ऐं मुल्क दुश्मन अमल करण लाइ तयारु आहे। अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक तरफ़ां आइन जी बालादस्ती, इंसाफ़ जी हुकुमरानी ऐं वसीलनि जी मालिकी लाइ जदोजहद जारी रहंदी। 26, 27 ऐं इम्कानी 28 आइनी तरमीम कारपोरेट फार्मिंग, कैनालनि, औरतुनि सां ज़ुल्म, धाड़ियल राज ऐं जागीरदारी निज़ाम ख़िलाफ़ अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक तरफ़ां 21 डिसंबर ते लाड़काणे में एहतजाजी रैली कढी वेंदी, जंहिंमें सिंध वासियुनि खे शमूलियत जी दावत ॾियूं था। GS सिंध मुहाज़ जे चेयरमैन रियाज़ चांडियो वारह में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त मुल्क जो आइन तबाही खां सवाइ कुझु न ॾींदो। असीं सिंध बचाइण लाइ तहफ़ुज़ सिंध मार्च कंदासीं। हुन जो वधीक चवणु हो त GS सिंध महाज़ 22 डिसंबर ते सिंध जे तहफ़ुज़ लाइ, सिंध जे दरिया जो तहफ़ुज़, सिंध जे समुंड जो तहफ़ुज़,
सिंध जे गैस जो तहफ़ुज़, सिंध जे कोयले जो तहफ़ुज़, सिंध जे खाणनि, जबलनि, पहाड़नि, सरहदुनि जो तहफ़ुज़, सिंध जे खज़ाने जो तहफ़ुज़, सिंध जे करोड़नि इंसाननि जे बावकार जियापे जो तहफ़ुज़ लाइ, ख़ुशहाली लाइ GSN महाज जे तरफ़ां असां हैदराबाद में एहतिजाजी मार्च रखियो आहे। उन मार्च जे सिलसिले में GSN महाज जी राब्ता मुहिम जारी सारी आहे, जंहिंमें सॼी सिंध जे माण्हुनि वटि, आबादगारनि, उस्तादनि, शागिर्दनि, हारनि, पोढ़ियतनि, सिंध जे शऊर वटि दर दर वेंदासीं त सिंध गैर महफ़ूज़ थी वई आहे। उते ख़ुशहाली, इज़त, इंसाफ़, तालीम, तरक्की, रोज़गार जो ख़ात्मो कयो वियो आहे। असांजी दौलत लुटी ऐं फुरी वञे थी। उन लुटमार ऐं ज़ुल्म जे ख़िलाफ़ सिंध जा माण्हू पुरमन तौर ते ॿाहिरि अचनि। सिंध धाड़ेलनि, मनुशियात फरोशनि ऐं रिश्वतखोर ऐं मनुशियात खोर ज़रदारी माफ़िया जे हवाले आहे। उन माफ़िया खां सिंध खे महफ़ूज़ कयो। आईनी तरमीमूं जबर ऐं ज़ुल्म में वाधा। 73 जो आइन तबाही आहे, उनखे तबाही खे अञा वधीक तबाही में तब्दील करण जे लाइ 26, 27, हाणे 28 आइनूं तरमीमूं अचनि थियूं। हिते कॾहिं बि कानून साज़ी न थी आहे त सिंधियुनि खे बाइख्तियार कयो, बलोचनि खे बाइख्तियार कयो, पख्तूननि खे बाइख्तियार कयो। हिते चयो वेंदो आहे त पंजाब खे बाइख्तियार कयो ऐं फोरू ऐं लुटेरे निज़ाम खे अञा वधीक ताक़तवर कयो। तंहिं करे जबर ऐं ज़ुल्म जे ख़िलाफ़ सिंध जे माण्हुनि खे महफ़ूज़ करणु, तुंहिंजी जूं ज़िंदगियूं महफ़ूज़ थियनि। लाड़काणे में ॿार खणी क़त्ल कनि था। असां जूं त बख़्तावर धीअरूं गटरनि में किरी मरनि थियूं। आसिफ ज़रदारी जे बख़्तावर धीउ ऐं आसफा उहे सोन जे चमचनि में खाइनि थियूं ऐं महलनि में रहनि थियूं। सिंध जूं न्याणियूं रोडनि ते पिननि थियूं, दरपदर थियनि थियूं, बुखियूं आहिनि ऐं रोडनि ऐं गटरनि में मरनि थियूं। त हे अगवा इंडस्ट्रीज़, हिनमहिल बि माण्हू अगवा थियल आहिनि। धाड़ेल सरकारी आहिनि, अगवाकार सरकारी आहिनि। वारे शहर ॾींहं ॾिठे जो फुरिजे थो। थर जे सुजाणधुरियुनि रेलवे लाइन सां चरागाहनि, ज़रई ज़मीन ऐं वणनि जी तबाही ते ॻणती जो इज़हार कंदे नवां वण लॻाइण ऐं मक़ामी माण्हुनि खे ज़मीननि जूं लीज़ूं हंगामी बुनियादनि ते ॾियण जो मुतालबो करे छॾियो आहे। थर सिटीज़न फोरम पारां कलोई में निकितल क्लाइमेट मार्च डीपरो इस्लाम कोट नगर पार्कर खां थींदो छाछरे पहुतो, जिते सवें माण्हुनि मोटरसाइकिलनि ऐं गाॾियुनि ते जागरता रैली कढी शहर जो गश्त करण बाद प्रेस क्लब आॾो एहतजाज कयो। उन मौक़े ते थर सिटीज़न फोरम जे चेयरमैन उबायो जुणेजो, एजाज़ बजीर, मुमताज़ रहमो, अली बख्श बजीर, इम्तियाज़ नूर कुंभार, शम्स बजीर उज़मा ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त थरकोल मनसूबे सां माहौलियाती गदिलाण पैदा थी आहे। हुक्मरान हथ वठी कंपनी माफ़िया सां मिली थर जे माहौल खे तबाह करे रहिया आहिनि। रेलवे लाइन सां मक़ामी माण्हुनि जूं जागीर, ज़मीनूं, चरागाह ऐं लखे वण तबाह कया विया आहिनि। कंपनियूं आवाम दुश्मन बणिजी थर जे फितरी हुसन खे बिगाड़े रहियूं आहिनि। ॻोठनि में झंगली जीवत, वण ॿूटा, ज़मीन ऐं पाणी जे तराइनि खे ख़राबु कयो वियो आहे। इन करे माहौल ते ख़तरनाक असर पिया आहिनि। हुननि चयो त थर जी असल फितरत प्रोजेक्ट सबबि थियल उथल पुथल करे तबाह थी रही आहे। हुननि मुतालबो कयो त हंगामी बुनियादनि ते मक़ामी माण्हुनि खे लीज़ूं ॾिनियूं वञनि। मुतासिर थियल इलाइक़े में तबाह कयल वणनि जे बदिले में ॿीहर नवां वण पोखिया वञनि। केतिरनि ई इलाइक़नि में शुगर मिलनि पारां पिड़ाई शुरू न करण जे करे कमंद सुकण लॻो आहे, जंहिंजे करे आबादगार परेशान आहिनि। गुचेरो पुराणो जे आबादगारनि शाहपुर जहानिया शुगर मिल जी इंतिज़ामिया पारां कमनि जी पिड़ाई शुरू न करण ख़िलाफ़ एहतजाज कयो। उन मौक़े ते एहतजाज जी अॻवाणी अब्दुल फ़ताह बुघियो, मोहम्मद यूसुफ आराई, ख़ालिद बुघियो ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन्हनि मुतालबो कयो त कम जो अघु 600 रुपया फ़ी मण मुक़ररु कयो वञे। शुगर मिलनि पारां पिड़ाई शुरू कई वञे। जेकॾहिं पिड़ाई शुरू न थी त असांखे नुक़सानु थींदो,
छो त देर सां पीड़ाई शुरू थियण जे करे फसल सुकी वेंदो। सखर में NCHD जे औरत ऐं मर्द टीचर्स पारां पघारूं न मिलण ख़िलाफ़ DC ऑफिस खां ख़ज़ाने ऑफिस ताईं एहतिजाजी रैली कढी धरणो हंयो वियो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन जो चवणु हो त NCHD में बेसिक उस्ताद तौरु वरियनि खां ड्यूटी करे रहिया आहियूं। 5 महीननि खां पघारूं बंदि आहिनि। घरनि में फाका कशी वारी सूरत हाल आहे। हर 3 महीननि में मिलंदड़ पघारनि दौरान ख़ज़ाने ऑफिस जे ऑफिसरनि खे 2 लख रुपया बि अदा कया वेंदा आहिनि, पर पघार नथी ॾिनी वञे। सिंध जे समूरनि ज़िलनि में उस्तादनि खे 37,000 रुपया पघार जारी कई वई, पर सखर ख़ज़ाने ऑफिस जा ज़िम्मेवार असांखे 26,000 पघार ॾियण जो चई रहिया आहिनि। हुननि मुतालबो कयो त 37,000 रुपया पघार ॾेई बेचैनी ख़तमु कई वञे। वफ़ाक़ी आइनी अदालत मां कारूंझर बाबति नज़रसानी अपील वापसि न वठण ख़िलाफ़ नगर पार्कर में कारूंझर सुजाग फोरम 5 ॾींहं बि बुख हड़ताल जारी रखी। एहतिजाजी कैंप ते मुख़्तलिफ़ तनज़ीमनि जे कारकुननि ऐं ॻोठाणनि वॾे अंग में शिरकत कई। कारूंझर सुजाग फोरम जे अॻुवाणनि चयो त कारूंझर खे टुकड़ा टुकड़ा करणु सिंध जे रूह खे ज़ख़्मी करणु बराबरि आहे। कारूंझर रुगो जबल न पर सिंध जो रूह, तारीख़ ऐं फितरी विरसे जो ज़िंदा इज़हार आहे। हुननि मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते कारूंझर खे बचाइण लाइ क़दम खंया वञनि। KB फीडर अपर जी लाइनिंग जो रहियल कमु 15 दिसंबर खां शुरू करण जो फ़ैसिलो। 2 महीना पाणी बंदि करण जूं तयारियूं। आबादगारनि मुखालफ़त करे छॾी। एहतिजाज जो चिताव। आपाशी खाते जी इंतिज़ामिया KB फीडर अपर जी रहियल लाइनिंग कमु 15 दिसंबर खां 15 फरवरी ताईं कराइण जूं तयारियूं शुरू करे छॾियूं आहिनि, जंहिंजे करे KB फीडर ज़रिए ठठे ज़िले खे पाणी जी फ़राहमी 2 महीननि ताईं बंदि रहंदी। पाणी बंदिश सबबि ख़रीफ़ जी पोखी मुतासिर थियण जो ख़दशो वधी वियो आहे, जॾहिं त ठठे ज़िले जे ज़मींदारनि ऐं आबादगारनि ज़िले काउंसिल ठठे जे मेंबर ग़ुलाम रसूल जाखरो, ग़ुलामी हिंगोरो, हाजी अली नवाज़ जाखरो ऐं ॿियनि आपाशी खाते जे इख़्तियारनि जे अहिड़े फ़ैसिले खे रद्द कंदे चयो आहे त ठठो ज़िलो अॻे गुरबत जे वर चढ़ियल आहे। बेरोज़गारी में तेज़ी सां इज़ाफ़ो थी रहियो आहे। वेतर इंतिज़ामी फ़ैसिला आवाम लाइ आज़ार बणिजी रहिया आहिनि। ठठे ज़िले में बरसातनि तबाही मचाए छॾी आहे। आबादगारनि खे सारियुनि जो अघु बि सही न मिलियो आहे। जेकॾहिं पाणी बंदि कयो वियो त आबादगारनि खे किरोड़नि जो नुक़सानु थींदो। पने आकिल वासीअ 4 ॿारड़ा अखियुनि जे नूर खां महरूम। हिक खे पिते में पथरी सबबि इलाज जी अपील लाइ प्रेस क्लब टंडे आदम पहुची वियो। पोरियत अली अकबर आलमाणी जा 4 ॿार, 2 पुट ऐं 1 न्याणी अखियुनि जे नूर खां महरूम आहिनि, जॾहिं त 14 वरहनि जे नाइब अली ऐं 16 वरहनि जी निगरी रोशनी खे साण करे पोरियत टंडो आदम पहुतो। हुन दाहींदे चयो त 4 ॿारड़ा जाइ जम खां अखियुनि जे नूर खां महरूम आहिनि। हिक नाइब अली खे पिते में पथरी आहे, जंहिंजे इलाज लाइ परेशान आहियां। हुन चयो त इलाज में असांजी मदद कई वञे। कमाल देरो भरिसां माही जा भाण शहर मां किरियाना जे दुकानदार नजमुद्दीन गोपांग जे दुकान जी छत भञी जवाबदार 1,73,000 रोक रक़म ऐं सामान चोरी करे विया, जंहिंजे ख़िलाफ़ दुकानदारनि पारां एहतिजाज कयो वियो। दुकानदारनि जो चवणु हो त चोरी वापसि न कराई वई त एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी। सखर जी अदालत पुलिस हथां मारिजी वियल सुल्तान शाह जी घरवारी खे तहफ़ुज़ फ़राहम करण जो हुकुम ॾींदे संसद दरख़्वास्त ॿुधणी लाइ मंज़ूर करे वरिती आहे। सुल्तान शाह जी घरवारी बीबी सलमा शाह बासरनि पारां घर में रहण खां रोकण ऐं हिरासत करण ख़िलाफ़ अदालत में दरख़्वास्त दाख़िल कराई हुई। अदालत SSP सखर खे हुकुम ॾिनो त दरख़्वास्त गुज़ार औरत खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। दरख़्वास्त गुज़ार औरत मूजिबि पुलिस मुंहिंजे मुड़ुसु सुल्तान शाह ऐं पुटु हुबदार शाह खे कूड़े मुक़ाबले में मारियो। बासरनि मूंखे मुड़ुस जे शिकारपुर फाटक वारे घर में रहण खां रोकियो आहे। मासूम न्याणी पुटु सूधो बेघर कयो वियो आहे। दरबदरी जो शिकार आहियां, इंसाफ़ फ़राहम कयो वञे। सेहड़ भरिसां ॻोठ ख़ैर मोहम्मद झतियाल जो रवासी 40 सालनि जो रियाज़ हुसैन झतियाल पुरअसरार नमूने गुम थी वियो आहे। 3 ॾींहंनि जी लाॻीती ॻोल्हा बावजूदि को ॾस पतो पइजी नाहे सघियो। वारसनि मूजिबि नौजवान दिलि जो मरीज़ आहे। लाड़काणे दवा लाइ वियो, जितां हू इलाहाबाद मां पुरअसरार नमूने गुम थी वियो आहे।
राधण में ॻोठ नीरा जे रहवासी औरतुनि सकीना नोशी ऐं हसीना प्रेस क्लब पहुची पुलिस ख़िलाफ़ एहतजाज कयो। हुननि दायूं त ॻोठ जे वॾेरनि सां मिली भगत करे SHO राधण ऐं SI मंज़ूर विघियो असां ते कूड़ा केस दाख़िल करे रहियो आहे, जंहिं सबबि ख़ानदान अज़ियतनि जो शिकार आहे। औरतुनि इल्ज़ाम हयो त पुलिस घर में घिड़ी सोना ज़ेवर ऐं रोक रक़म फुर कई हुई। असांजे भाउ आरिफ़ चांडियो खे पिणु खंभे खणी वई, जॾहिं त अदालत केस खे C क्लास करे ख़ारिज करे छॾियो। उन बावजूदि असां ख़िलाफ़ इंतकामी कार्रवायूं कयूं पियूं वञनि। करमपुर भरिसां 3 ॾींहं अॻु हथियारबंदनि हथां क़तल थियल बारड़े मुज़मिल ऐं नौजवान सदरुद्दीन पंवार जो करमपुर थाणे ते केस दाख़िल कयो वियो आहे, जंहिंमें जवाबदार मलकज़ार उर्फ़ मल्हू बहलाणी, मंज़ूर रहीम बख़्श, इमदाद ऐं ॿियनि खे नामज़द कयो वियो आहे, जॾहिं त पुलिस अञा ताईं हिकु जवाबदार खे बि गिरफ़्तार करे नाहे सघी। गढ़ी ख़ैरे भरिसां खीर खपाईंदड़ 2 निगर मुबीना तौरु अगवा थी विया। पुलिस कख भञी बीणो बि न कयो। ॻोठ मोहम्मद अली बुलेदी वासी निगर हनीफ़ बुलेदी ऐं संदसि सौट फ़हीम खे हथियारबंद अगवा करे खणी विया। वारसनि मूजिबि 2 निगर ॻोठ मोहम्मद अली बुलेदी मां ॻड़ी खैरो शहर खीर खणी विया हुआ, जितां वापसि न आया। शक आहे त हथियारबंद खेनि अगवा करे खणी विया आहिनि। कंहिंसां का बि दुश्मनी न आहे। पुलिस कुझु बि ॿुधाइण लाइ तयारु न आहे। ॿिए पासे ॿिन्ही सोटनि जे घर में कोहराम मची वियो आहे। ॾहरकी में इंसानी सोज़ वाक़ियो पेश आयो। ॾहरकी भरिसां ज़मींदार जी धीउ सां कारो करार ॾेई हारी खे बेदर्दी सां क़तल कयो वियो। ॾहरकीअ जे रेगिस्तानी इलाइक़े खिंजू थाणे जी हद ॻोठ बगोदड़ो में ज़मींदार शौकत वरिंद जे पुटु सदीक़ वरिंद मुबीना तौरु पंहिंजी न्याणी सां नौजवान हारी फारूक लगारी खे कारह इल्ज़ाम हेठि बंदूक जा फायर करे क़तल करे छॾियो ऐं बाद में फ़रार थी वियो। नौजवान हारी फारूक लगारी पंहिंजे मामे सां गॾु ज़मीन में कणक जी पोखाई करे रहियो हो त ज़मींदार सदीक़ वरिंद अची मथसि फायरिंग कई, जंहिंजे नतीजे में फारूक लगारी मौक़े ते ई क़तल थी वियो। वाक़े खां पोइ जवाबदार फ़रार थी वियो। वाक़े बाद ॻोठाणनि नौजवान जो लाश खणाए इस्पताल पहुचायो। उन मौक़े ते मक़तूल नौजवान जे वारसनि ग़ुलाम नबी लगारी ऐं ॿियनि चयो त पुलिस वाक़े वारे हंधि देर सां पहुती। पुलिस जी नाअहली सबबि असांजे नौजवान जो क़ातिल फ़रार थी वियो आहे। फारूक लगारी ते लॻायल इल्ज़ाम सरासर बेबुनियाद ऐं कूड़ो आहे। नौजवान कारो न हो, पर ज़मींदार सदीक़ वरिंद ज़ाती रंजिश जे करे खेसि बेदर्दी सां क़तल कयो आहे। वारसनि मुतालबो कयो त जवाबदार खे फौरी तौरु गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾिनी वञे। यादि रहे त ॾहरकी ऐं ॿियनि इलाइक़नि में कारह जा वाक़िया वधी विया आहिनि, जिन खे रोकण लाइ इंतिज़ामिया पारां के बि क़दम न पिया खयां वञनि। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन ते प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जॾहिं पेर तेॾां ख़ैर। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन